अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूँ था नाज़रीन। आल पाकिस्तान टैक्सी यूनियन मिठी की तरफा रखरायल एक तकरीब जैमें आल पाकिस्तान टैक्सी यूनियन के सदर एहसानुल्लाह खोसो, सूबे सिंध के सदर शरबत अली मस्तोई, कराची डिवीज़न के एडवाइज़र खान मोहम्मद खोसो जिन शिरकत कई। ज़िले थरपारकर के सदर अली गुल नुहिड़ियो, नायब सदर किशोर मेघवाड़, मिठी सिटी सदर नवाज़ बज और मिठी सिटी के टैक्सी ड्राइवर की अगवानी में प्रोग्राम जो आगाज़ किया वियो, जैमें मेहमान खास SHO मोहम्मद सूमार मुंगलियो, PS मिठी और नियाज़ डाटी ट्रैफिक इंचार्ज की तरफा आयल म्यांदा समूह सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर शिवलाल मानाणी मौजूद प्रोग्राम में शामिल थींदड़ मेहमानन जो चवण हो त ही मेड़ाको कोठाइण जो मकसद इहो आहे त जेके भी टैक्सी ड्राइवर आहिनि उन्हनि सां दरपेश ईंदड़ मसइलनि जो हल कीअं कढियो वञे। उन्हनि खे गवर्नमेंट जी तरफ़ां को बि रिलीफ नाहे मिलंदो। उन्हनि जी को पाकिस्तान आइन तहत मालिकी नथो करे। केतिरनि ई मसइलनि ते सभिनी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। अक्सर करे टैक्सी ड्राइवरनि सां ट्रैफिक पुलिस, सिंध पुलिस जो बि रवैयो सुठो नाहे हूंदो। उन्हनि जे लाइ बि आला इख्तियारनि खां टैक्सी ड्राइवरनि खे को स्पेशली ड्राइविंग लाइसेंस अलाट कयो वञे। जेको ड्राइवर रिटायरमेंट वारी उमिरि ते पहुचे थो त उन लाइ हुकूमत खे घुर्जे त पेंशन ॾिनी वञे त जीअं हू बक़ाया ज़िंदगी पंहिंजे बचनि जी सुठी नमूने परवरिश करे सघे। वधीक ख़बरूं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।